अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां हाँ हिरा अब्बासी तव्हां ॾिसी रहिया आहियो SS न्यूज़। सिंध में बदअमनीअ जी बात गुज़िरियल केतिरनि ई वरियनि खां ॿरियल आहे, पर हाणे उन जो निशानो मज़लूमनि ऐं ग़रीबनि लाइ आवाज़ उथारींदड़ साफ़ी पिण बणिजी रहिया आहिनि। बदअमनी, धाड़नि, फुरनि ऐं अफ़वाहनि जूं ख़बरूं उमाणण वारा साफ़ी पाण ख़बर बणिजी रहिया आहिनि। ताज़ो सखर में सिंध जे हिक अरड़े साफ़ी जान मोहम्मद महर खे विच शहर में गोलियुनि जो खाॼ बणायो वियो। शहीद जान मोहम्मद महर उहो साफ़ी हो जंहिं सदाईं धाड़ेलनि ऐं उन जे साथारनि खे वाखो कयो। इहा बाहि केसी ताईं ॿरंदी रहंदी, अञा केतिरा घर साड़ींदी, केतिरियूं वञूं बेवा ऐं ॿारड़ा यतीम कंदी। छा उन जो अंत ईंदो या न? इन हवाले सां असां अॼु ॻाल्हि ॿोल कंदासीं हैदराबाद जे यूनियन ऑफ जर्नलिस्ट जे जनरल सेक्रेटरी जयप्रकाश मोरानी साहब सां। अस्सलाम वालेकुम जयप्रकाश सर। जैसा मूंखे इहो ॿुधाइजो त केतिरा ई कलम धणी सच लिखण जे करे मारिया वञनि था। ईअं थो लॻे त कानून बिल्कुलु बेवस आहे ऐं अहिड़ा वाक़िया थींदा रहनि था, पर कंहिं बि क़िस्म जो साफ़िन खे को तहफ़ुज़ छो नथो ॾिनो वञे? ॾिसो, मसइलो सॼो जेको आहे उहो स्टेट जी रिट जो आहे। पाकिस्तान जो आइन, पाकिस्तान जो कॉन्स्टिट्यूशन जेको आहे उहो पाकिस्तान जे हर शहरी जे हयाती जी ज़मानत ॾिए थो। रियासत जेका आहे उहा ज़ामिन आहे असांजे हयातनि जी, असांजी ज़िंदगियुनि जी। जेकॾहिं रियासत पंहिंजा फ़र्ज़ पूरा करण में नाकाम रहे थी त पोइ इहे समूरा सवाल उथनि था। कल्ह जान मोहम्मद क़तल थियो, उन खां अॻु में मुख़्तलिफ़ हंधनि ते जेको सहाफ़ी क़तल थींदा रहनि था ऐं असां जेके यूनियन वारा या जेके सहाफ़ियुनि जेके तंज़ीमनि सां लाॻापियल माण्हू आहियूं, उहे समूरा जेके आहियूं उहे ॻाल्हियूं कयूं था, एहतिजाज कयूं था, धरना हणूं था, असेंबलियुनि जे साम्हूं वञूं था, पर उन बावजूदि नतीजा नथा निकिरनि। नतीजा इन करे नथा निकिरनि जो रियासत जी असां शहरनि जे हयातनि जे तहफ़ुज़ में दिलचस्पी घटिजी वई आहे। जान मोहम्मद जो जेको केस थियो उहो बि ईअं ई आहे त समूरियूं शयूं वाइकियूं थी वियूं आहिनि, समूरा जवाबदार निशानबर थी विया आहिनि, FIR दाख़िल थी वई आहे। पर हाणे चयो वञे थो त छाकाणि त धाड़ेल जेके आहिनि या जेके जवाबदार आहिनि उहे कचे में हलाया विया आहिनि, उन करे पुलिस जी पहुच न आहे। हाणे जॾहिं रियासत जी पाकिस्तान जे हदुनि जे अंदरि ॾोहारियुनि ताईं पहुच न आहे ऐं ॾोहारियुनि जी सखर जहिड़े शहर जे विच में सहाफ़ी खे मारण जी हद ताईं पहुच आहे त पोइ असां इहो सम्झूं त ॾोहारी वधीक ताक़तवर आहिनि ऐं रियासत जेका आहे कमज़ोर थी वई आहे। जी साहब, सहाफ़ती जी वॾी तंज़ीम सां लाॻापियल आहियो, तव्हां पाण सहाफ़त जी दुनिया में हिकिड़ो वॾो किरदारु अदा कयो आहे। सहाफ़ी तंज़ीमूं इन बाबति छा थियूं कनि ऐं तव्हांजी तंज़ीम सां के ॻाल्हियूं थियूं आहिनि इन हवाले सां? बिल्कुलु, असांजी तंज़ीम इन समूरे मामले में अॻिरी रही आहे। मां कल्ह ई जेको सखर खां वापसि आयो आहियां। शहीद जान मोहम्मद जे जेको आहे तदफ़ीन खां वठी FIR दाख़िल थियण खां वठी TJ ताईं असांजा समूरा दोस्त हुते गॾु हुया ऐं जेको SP ऑफिस ॾाढो धरणो लॻो, उन में मां पाण शरीक हुउसि। असां उन समूरे प्रोसेस में गॾु सहाफ़ी तंज़ीमूं जेके आहिनि उहो ॿ कमु करे सघनि थियूं। हिकिड़ो त जिदोजहद करे सघनि थियूं, एहतिजाज करे सघनि थियूं, इंतिज़ामिया खे, अदलिया खे ऐं हुकुमराननि खे इहो ॻाल्हि ॿुधाए सघनि थियूं त असां सां हीउ ज़ुल्म थिए पियो, उनजो अज़ालो कयो। सहाफ़ी पाण कलम धणी आहे, कलम धणी लिखी सघे थो, कैमरा जो जेको मालिक आहे उहो कैमरा ज़रिए शयूं ॾेखारे सघे थो, पर हू को बंदूक खणी वञी विड़ी नथो सघे। जेको सहाफ़ती तंज़ीमनि जो किरदारु आहे उहो सहाफ़ती तंज़ीमूं अदा करे रहियूं आहिनि। सखर यूनियन ऑफ जर्नलिस्ट इन पूरे मामले में जेको आहे सो हर अवल दस्ते जो किरदारु अदा कयो आहे ऐं उन सां गॾोगॾु हैदराबाद यूनियन ऑफ जर्नलिस्ट अॼु पूरे पाकिस्तान में पाकिस्तान फेडरल यूनियन ऑफ जर्नलिस्ट जे सॾ ते एहतिजाज थिया आहिनि। हैदराबाद प्रेस क्लब जो ॾाढो वॾो एहतिजाज थियो, मां उतां शरीक थी हिते आयो आहियां। त असां पंहिंजूं जेके बि समूरियूं ज़रूरतूं आहिनि, जेके असां ते ज़िम्मेवारियूं आहिनि, उहे असां पूरियूं कयूं था, पर असल ज़िम्मेवारी इंतिज़ामिया जी आहे, पुलिस जी आहे, कानून लागू कंदड़ इदारनि जी आहे त जेको क्राइम थी थो वञे उन क्राइम जे तह ताईं पहुचनि। जंहिंसां जान मोहम्मद महर जो क़तल थियो, पुलिस जो चवणु आहे त उन जा क़ातिल जेके आहिनि से गिरफ़्तार कया विया आहिनि। तव्हां छा था सम्झो, जान मोहम्मद महर जे क़ातिलनि खे सज़ा ॾियारी वेंदी या सिर्फ़ु कागज़ी कार्रवाई कई वेंदी? ॾिसो, पुलिस जेको आहे हिन वक़्त ताईं सिर्फ़ु 2 माण्हुनि जी गिरफ़्तारी ज़ाहिर कई आहे, जेके पीउ पुटु आहिनि। उन्हनि जो इनडायरेक्ट उन वाक़े में किरदारु आहे। चवणु इहो आहे त उहे जेके जवाबदार जान मोहम्मद खे क़तल करणु आया हुआ उहे उन्हनि वटि राति तरसिया हुआ, उन्हनि वटि मानी खाधी हुई। सिधो जेको जिन क़तल कयो, जेके क़ातिलनि सां गॾु हुया, क़ातिलनि खे खणी विया, उहे माण्हुनि मां को बि गिरफ़्तार न थियो। मुख्य क़ातिल जेको शेरल आहे, जंहिं इहो सॼो साज़ रचियो ऐं जिन अची इहा कई कार्रवाई, उन्हनि मां को बि गिरफ़्तार न आहे थियो। उन करे हिन वक़्त ताईं त असां इहो चवंदासीं त सिर्फ़ु कागज़ी कार्रवाई ई थी आहे।
बाक़ी असल ॻाल्हि त तॾहिं थींदी त जंहिं जान मोहम्मद खे गोलियूं हयूं, जंहिं जान मोहम्मद खे गोलियूं हणण वारनि खे उते पहुचायो ऐं उतां खणी फ़रार थिया ऐं जिन इहा सॼी साज़िश रची उन्हनि खे गिरफ़्तार कयो वञे। इहो अञा जेको आहे दिल्ली दूरि आहे। पुलिस हिन वक़्त ताईं सिर्फ़ु ॻाल्हियूं कयूं आहिनि, 2 सहूलियतकारनि जी गिरफ़्तारी ज़ाहिर कई आहे, GIT बि ठही आहे। असां उमेद कयूं था त जेको आहे सो वधीक बहितर जांच कई वेंदी ऐं उहे समूरा हथ जेके हिन क़त्ल में शामिल आहिनि उन्हनि खे वाइको कयो वेंदो। अच्छा, जय साहब मूंखे इहो ॿुधाइजो त जान मोहम्मद महर साहब जे उन जेका कागज़ी कार्रवाई थी आहे या जेको पुलिस जो चवणु आहे त उन्हनि जे पोयां तकरार आहे, हिननि जो ख़ानदानी तकरार आहे, त तव्हांखे छा थो लॻे इहो वाक़ई ख़ानदानी तकरार आहे या हिन जे पोयां ॿी साज़िश आहे या ॿिए कंहिंजा हथ आहिनि? ॾिसो, जान मोहम्मद जिन माण्हुनि जे ख़िलाफ़ FIR दाख़िल कई वई आहे उहो कचे जा ॾोहारी, कचे में फ़रार थियल ॾोहारी आहिनि। कचे जे ॾोहारियुनि जो हिन वक़्त ताईं को बि अहिड़ो ट्रैक रिकॉर्ड न आहे त सखर शहर जे विच शहर में अची कार्रवाई कनि। उन्हनि जूं हमेशह जेके बि कार्रवायूं थियूं आहिनि उहो कचे में या कचे जे भरपासे लंघंदड़ रोडनि ते, रस्तनि ते थियूं आहिनि, ॿाराड़ी जे ॻोठनि में थियूं आहिनि। जॾहिं उहे जवाबदार सखर शहर जे विच शहर में अची कार्रवाई कनि था त ज़रूरु उन्हनि जे पोयां उन्हनि जा सहूलियतकार के मज़बूत हथ आहिनि जिन उन्हनि खे साथ ॾिनो आहे, जिन उन्हनि खे उते पहुचायो आहे, जिन उन्हनि खे उन्हनि जे मुकमिल तहफ़ुज़ जी गारंटी ॾिनी आहे। असल जवाबदार उहे आहिनि। हीअ त सिर्फ़ु जेके आहिनि उहो ॾेखारण वारियूं शयूं आहिनि, छाकाणि त कंहिं बि कचे जे ॾोहारी खे या ताक़त ई न आहे त सखर शहर या हैदराबाद शहर जे विच में अची का अहिड़ी कार्रवाई करे। उन करे जेके असल हथ आहिनि जिन उन्हनि खे समूरे मामले ते आमादा कयो, उन्हनि जी पुठी छपरी ऐं उन्हनि खे हेसि ताईं पहुचायो, असल उन्हनि खे वाइको करण जी ज़रूरत आहे। वॾी महिरबानी जय साहब, तव्हां असांखे पंहिंजे क़ीमती टाइम ॾिनो।